फोन त्या बाछा आला अदा ठीक है खैर था नई नई गाड़ी हाथ में काई थी यार पेट्रोल खत्म थी वियो आहे। एतिरो पैसो ओतिरी पकाई आहे ॾिस भेण गाड़ी ते वठण जाणी तो पेट्रोल भी विधो कर ना माण्हू मरी पवंदा नी जो मुंहिंजो पेट्रोल ख़तम थियो तव्हांखे छो थी कावड़ अचे माण्हू टांकी भराए छॾे मूंखे छो थी कावड़ अचे हल हल पकाई आहे सारो ॾींहुं छाए चल खैर तय गाड़ी हथ में काई थी यार न पूछ अॼु पेट्रोल ख़तम थी वियो आहे पेट्रोल खत्म थिया देख अड़े खुदा केॾी इज़त ॾिनी थी छॾ भेणा पकाई के हाणे ही कर हाणे ही वेंदे न माण्हू छा चवंदे सतरा जी ॾिसंदे गिला थी पवंदे हवा खणी कढे कहिड़ी ख़बर माण्हुनि खे हवा पंचर आहे या तेल ख़तम अथव चरिया हा यार चवी सच थो बस ईअं ई कयांसि थो। हवा कढेसि अॼु मोटरसाइकिल पूरो करे छॾियो आहे बाबा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम छा हाल आहे दादा ठीकु आहे दा छा थिए दा अदा गाॾी पंचर थी पई आहे अड़े मां चयो भई पेट्रोल जो ज़रूरत आहे त ॾियां या टैंकी फुल आहे मां वटि पेट्रोल फुल आहे ॿियो कोई कमकार आहे त हुकुम कर बसि महिरबानी ठीकु आहे दादा महिरबानी यार हिन हमरा खे शाबाश आहे पेट्रोल त ॾे पियो पर हुननि जी हालत ॾिस मोटरसाइकिल जी हवा बि कढाए विया नी असां जेका इज़त बचाई आहे मोटरसाइकिल चिके त ला ई निकिरी विया नी